मुझी घर वारी मुसा नाराज़ आ, पांजे भाइरनि जी इज़त कंदी, पांजे घर वारनि जी इज़त कंदी, मुंहिंजे घर वारनि सां माना अहिड़े तरीक़े पेश ईंदी ॼण उहो उनजो घर ई न आहे। मां एतिरो बेक़रार आहियां, बेचैन आहियां, ख़ुदि ते अची पहुतो आहियां। भाऊ तव्हां मूंखे अहिड़ो रस्तो ॾियो जो ख़ुदा जे वास्ते मां पंहिंजो पाण खे कुझु सम्झी सघां। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, तूं जेकॾहिं मुंहिंजे सवाल खणी आयो आहे त मुंहिंजे जवाब जो बि एतबार कजांइ, इन ते अमल कजांइ, बाक़ाइदे फ़ाइदे में वेंदे। जाते प्यार घणो हूंदा न त पोइ उते इहे मामला ज़रूरु थींदा। इन्हनि मामलनि खे एॾो वॾो न करे सोच। इहे मामला तूं जेकॾहिं दिलि ऐं दिमाग़ में रखी घुमंदे त पोइ तोखे अजीब क़िस्म जी कैफ़ियत में आणींदा। तूं हिकिड़ो ग़लति रवैया अख़्तियार कंदे, जल्दबाज़ी कंदे। इन खां बहितर आहे त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ कयो। भेण हमेशह पंहिंजे पीउ माउ जे घर खे न विसारींदी आहे। भले तुंहिंजे घर में महिल तुंहिंजी भेण आहे न, काथे पढ़जी बि वेंदी न, पर तुंहिंजे घर खे न विसारींदी, पंहिंजे भाइरनि खे न विसारींदी। कहिड़ी बि औरत हुजे उहा पंहिंजे घर खे, पीउ माउ खे, पंहिंजे भेनरनि भाइरनि खे इज़त घणी ॾींदी आहे। तूं मर्द आहे, हिते हुते वेही बि टाइम पास करे थो वञे, औरत घर जी चौदीवारी में बंदि आहे, त हुनखे ॿियनि ॾे घणो फोकस न हूंदो, पंहिंजे घर वारनि ॾे ई फोकस हूंदा। इहो बि रब जो शुक्र कर तो पंहिंजे पीउ माउ सां, पंहिंजे घर वारनि सां थी प्यार करे, के ॿाहिरिनि सां कोन थी करे जो तुंहिंजे दिमाग़ में शक पवनि। शक सम्झे न पुट? अहिड़ी ॻाल्हियूं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढो। इहे नंढियूं ॻाल्हियूं के वॾा मसइला न आहिनि। इन्हनि खे जेकॾहिं तव्हां वॾो करे ॾिसंदो न त ख़ुदा जी इज़त जो कसम पोइ तव्हां हिक ॿिए खे इज़त ते दाग़ ॾियाराईंदो। दरगुज़र बि करणु सिखो। मर्द त केॾायो, हेॾे ॾिसो न थलो केॾो आहे, थक कई खोड़ अथई, थलो ॾिस केॾो आहे, त रोए तड़े। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी नसीहत जेका आहे न, तूं हिन ते अमल कर। तूं पंहिंजे कमनि में मसरूफ़ थी न, पंहिंजी महिनत अहिड़े तरीक़े कयो त तव्हांखे घर जी औरतुनि ॾे बि ध्यानु न हुजे। तो छा कनि थियूं, छा नथियूं कनि, ॿारनि खे छो थी मारनि, जा भित खे छो लीका पाती, या छो ईअं कई, या छो ईअं थियो। तूं पंहिंजे कारोबार खे ॾिस, पंहिंजी महिनत ॾे फोकस ॾे। तूं मर्द आहे, तुंहिंजो कमु आहे दुनिया सां हलचल। तूं घर जे मामलनि खे नज़रअंदाज़ कर। हा, एॾो को वॾो मामिलो हुजे पोइ बि तूं नर्म लहजा अख़्तियार कर। सुठी अखियूं, सुठी शिकिल बणाए। ईअं गुस्से वारी अखियूं करे किनी शिकिल कंदे न त पोइ अॻिलनि जी दिलनि में नफ़रत पवंदी, मोहबत कॾहिं बि न वेंदी। हिन ॻाल्हि ते अमल कर, पंहिंजे पाण खे मसरूफ़ कर। जेके सुनिया टल सॼो ॾींहुं घर में वेठा हूंदा न, त पोइ उहे पंहिंजी ज़ालुनि खे लतूं हणंदा, ज़ालुनि जा कीड़ा कढंदा, ज़ालुनि खे पिया ख़्वार तज़लील ऐं ज़लील कंदा, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे वॾो करे सोचींदा। पर महिनत कयो, महिनत ॾे फोकस ॾियो।